सही ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे त हिकिड़ा क्राइसिस हूंदा आहिनि जेके पता हाणे साईं चयो त ही कुदरती आफ़त त ठीकु आहे पर ही अहिड़ी न आहे जंहिंजी अगथी न पई थिए ऐं छा राणीपुर मां पाणी न पियो निकिरे चकमाबाद शहर मां पाणी न पियो निकिरे त छा हुते बि जेके आहिनि उहो कहिड़ा कराची में कहिड़ा चवंदा त ही बंदि गुजर नालो आहे गुजर नाला बंदि लॻा पिया आहिनि हुते जा छा राणीपुर में बि गुजर नालो आहे जखमाबाद में बि गुजर नालो आहे इहो छो नथा मतिलबु इहो आहे त हुन कॾहिं बि हुननि जी टाउन कमेटीज़ म्यूनिसिपल कमेटीज़ या जेके बि हुते डिस्ट्रिक्ट काउंसिल पब्लिक हेल्थ हिननि कॾहिं हुते जी ड्रेनेज ते कमी न कयो आहे जी हा त क्वेश्चन इहो आहे त ठीकु आहे ग़ैर मामूली बरसाति पइजी बिल्कुलु सही आहे पर अगरि असांजा ड्रेनेज सिस्टम ठीकु हुजनि हा अगरि असां इंक्रोचमेंट्स न हुजनि हा अगरि पाणी जा वहिकरा ठीकु हुजनि हा त नुक़सान जी जेका शिदत आहे जी हा उहा भला अगरि हींअर 100 डिग्री ते पहुतल आहे त 40 ते हुजे हा 30 ते हुजे हा जी हा जी हा जी हा 60-70 सैकड़ो त को बचत थिए हा न सो ॻाल्हि इहा सॼी शइ कुदरत ते न उछलाए छॾिजे जी हा बिल्कुलु सही बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु अॼु वियो नवंदर में ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु त पाण सां गॾु टेंट ताईं ही खणी कोन वेंदो राशन अंडरस्टूड ॻाल्हि आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही उहा ई ॻाल्हि आहे त हाणे चवंदा त आऊं छो मशवरा पियो ॾियां लेकिन बहरहाल एज़ सिटीज़न ऑफ दिस कंट्री एंड दिस प्रोविंस पर ॻाल्हि इहा आहे त छा थियणु त खपे त DC ऐं रेवेन्यू जो अमलो ऐं इरीगेशन जो अमलो हू पुरजुस्तगी सां पंहिंजो कमु कनि ऐं जेके ही बल्दियाती इदारनि जा नुमाइंदा आहिनि पर अनफॉर्चुनेटली छाकाणि त ही नथा कनि छाकाणि त हिननि खे रखाइण वारा MNA MP हुजनि था जी हा त हिननि खे कारकर्दगी ॾेखारण जी परवाह ई नथी हुजे जी हा त थियणी खपे त हिन महिल MNA MP खे यकीनी बणाइजे त उहो तक में न हुजे हू रोड ते हुजे लोकल गवर्नमेंट वारो कमु कयो हिकिड़ो कैंप लॻाइणु खपे मतिलबु अगरि MP आहे त जेका बि हुनजा तालका आहिनि हुन में घटि में घटि 3 खां 4 कैंप हुजणु खपेनि जंहिंमें हुनखे 12 खां 14 कलाक हुते वेहणु खपे ताकी माण्हुनि जो बि एक्सेस थी सघे जेके मुतासिरा इलाइक़ा आहिनि ही पंहिंजे बंगलनि में अगरि आहिनि बि तक में त पंहिंजे बंगलनि ते वञी वेही रहनि था उन बंगले में घणंदो केरु ॿाहिरि 8 बंदूक वारा बीठा आहिनि जी हा DC साहिब जी DC ऑफिस में वञी एयर कंडीशन में वेही रहनि था ॿाहिरि लाइट हुजे न हुजे सॼो शहर गर्मी में मच्छरनि में मरंदो हुजे पर छाकाणि त जनरेटर हले पियो DC साहिब जे ऑफिस में बंगले में त MP MNA साहिब उते वेठा आहिनि त ॻाल्हि इहा आहे ऐं न त सभु कंदा हूंदा पर हिकिड़ी जनरल ॻाल्हि जेके ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह त गूगल लाइ हू सभु कुझु आहे लोकेशन्स मिलणु खपनि बिलावल हाउस खे ऐं CM हाउस खे त ही MP MNA पर मोबाइल हुते छॾे हलियो न वञे पर ॻाल्हि इहा आहे त हुते यकीनी बणाइजे त ही MP MNA हुते मौजूदु आहिनि छा इन करे न त MP MNA कुझु करे सघे थो पर क्वेश्चन इहो आहे त हू DC हू रेवेन्यू हू इरीगेशन हू समूरा जेके लाॻापियल खातनि जा अमलदार आहिनि हू छाकाणि त रखराया हिननि जा आहिनि त हू भोतार जेसिताईं पाण न वेहंदो तेसिताईं उहो कामोरा ओतिरी एफिशिएंसी ॾेखारींदा कोन सो हुननि खे ऐं कैंपनि में वेहनि ही बंगलनि में वञी ऐं DC ऑफिस में वेहण खां पोइ बहितर कराची में वेठा हुजनि जी हा जी हा सो आई थिंक हिन ॻाल्हि खे यकीनी बणायो वञे